अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तव्हां सब ठीक ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांखे शमन अली मीराल साहब जो यादगार एल्बम ॿुधाईंदासीं जेको जग मशहूर ऐं तमामु घणो मक़बूल वियो हो। दोस्तों हिन एल्बम तमामु घणी मक़बूलियत माणी हुई। दोस्तों हीअ एल्बम ॿुधूं था। दोस्तों हिन एल्बम जो 7 नंबर कलाम आहे, जंहिं कलाम जा ॿोल आहिनि ताना तका पियो थो। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे इमदाद मरी। दोस्तों मां उम्मीद थो कयां त हिन एल्बम जा कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि हीअ एल्बम तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं दोस्तनि खे शेयर करणु न विसारींदा। दोस्तों हीअ कलाम ॿुधूं था। ताना तूने का क्यों सहामा, ताना तूने का क्यों सहामा, थो कई जुदाई मूसा जाई, थो कई जुदाई मूसा जाई, शर सज दे खातिर तो आया बदनाम। ताना तूने का क्यों सहामा, ताना तूने का क्यों सहामा, थो कई जुदाई मूसा जाई, शर सज में तुझे खातिर क्यों आया बदनाम। ताना तूने का क्यों सहामा, ताना तूने का क्यों सहामा। ख्वाबन में तोखे मां रोज़ पियो ॾिसां, दर्द हज़ार तूं मूंखे ॾेई वे कंहिंखे मां कहा ॾियां। ख्वाबन में तोखे मां रोज़ पियो ॾिसां, दर्द हज़ार तूं मूंखे ॾेई वे कंहिंखे मां कहा ॾियां। मुझे लबते सुना है हरदम तुझो नाम। ताना तूने का क्यों सहामा, ताना तूने का क्यों सहामा, तो कई जुदाई मूसा जाई, शर सज में तुझे खातिर क्यों आया बदनाम। ताना तूने का क्यों सहामा, ताना तूने का क्यों सहामा। कबो एडो पीरी प्यार में लिखो, इमदाद अली के सोना सताए चाहे तो के मिलो। ना है कबो एडो पीरी प्यार में लिखो, इमदाद अली के सोना सताए चाहे तो के मिलो। सोना साईं देखो भरे जाम। ताना तूने का क्यों सहामा, ताना तूने का क्यों सहामा, थो कई जुदाई मूसा जाई, शर सज में तुझे खातिर
छो आया बदनाम ताना तूने का क्यों सहामा ताना तूने का क्यों सहामा। दोस्तों मां उम्मीद कयां थो त ही एल्बम ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि ही एल्बम ही कलाम तव्हांखे पसंदि अचनि त दोस्तनि ॾे शेयर कजो, वीडियो असांजी खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु।